सिंध सूबे से वही नाइंसाफ़ी थी रही है। सिंध हुकूमत महांगाई मार्च करण वही रही है। बे पासे पाण अघ भी वधाए रही है। कणक की खोट है तो वफ़ाक़ी हुकूमत के लिखियो वने असां कणक फराहम कंदासीं। यो सब कुछ सियासी मुहिम जो हिस्सो है। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त पाकिस्तान में अतरादू महांगाई भी कई वई। अटो पंजाब में घट क़ीमत में मिले तो ऐं सिंध में महांगो मिले तो। सिंध हुकूमत जवाब ॾिए त 100 टन कणक की कटौती छो कई। पीपी हुकूमत सूबे से ज़्यादती न करे। अड़ी का तहरीक न है जैमां इमरान खान के खतरो हुए। ऑपोजिशन तो हर वक्त तारीख़ ते तारीख़ दी है। इमरान खान चाहे तो सब का वधीक माण्हू रोड ते आणे सके तो। वफ़ाक़ी हुकूमत पारां घरेलू वाहिपदारनि लाइ बिजली वधीक 95 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जो इम्कान। वफ़ाक़ी हुकूमत की दरख़्वास्त नेपरा में ॿुधणी बाद फ़ैसिलो महफ़ूज़। हुकूमत बुनियादी अघनि में 95 पैसा फ़ी यूनिट ताईं इज़ाफ़े की दरख़्वास्त ॾिनी आहे। मुल्क जो वज़ीर आज़म अवाम ते रहम करे इक़्तिदार छॾे ॾिए। इमरान खान इक़्तिदार के खौफ़ में मुब्तला थी वियो आहे। वज़ीर आज़म हाउस में वेही इदारणी अवाम के धमकियूं ॾिनी पई वञनि। नवाज़ शरीफ़ तॾहिं वापसि ईंदो जॾहिं संदसि मर्ज़ी हूंदी। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। कोरोना की पखेड़ रोकण लाइ कराची के रखण ज़िले के कुछ इलाइक़नि में माइक्रो ऐं स्मार्ट लॉकडाउन लागू। कोरोना जा 402 केस ज़ाहिर थियण बाद माइक्रो ऐं स्मार्ट लॉकडाउन लागू जो नोटिफिकेशन जारी। गार्डन सदर सिविल लाइन्स वारनि इलाइक़नि में कंहिं भी क़िस्म की गॾिजाणी ऐं तक़रीबन ते मुकमल तौर पाबंदी। कोरोना मुतासिर इलाइक़नि में गैर ज़रूरी अचवञ ते पाबंदी लागू। मुल्क में कोरोना वायरस के 8 मरीज़ फौत हुआ तो विञाईंदड़नि जो अंग 29,105 थी वियो। 24 कलाकनि दौरान 7,195 नवा केस रिपोर्ट। मजमूई अंग 13,74,800 थी वियो। हेल ताईं 12,69,078 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया।